जेके माण्हू ओचितो अमीर थी वेंदा आहिनि, ही कहाणी उन्हनि जे लाइ आहे। हिकिड़े कुए हीरो खाई छॾियो ऐं हीरे जा मालिक परेशान थी विया ऐं कुए पकड़ वारे हरमा खे घुरायूं ऐं उन शिकारी ॾिठो त हिकिड़ो अलॻि कुओ बीठो आहे त उन खे चीरे उन मां हीरो कढियईं। मालिक परेशान ऐं हैरान थी विया त उन शिकारी खां पुछऊं त हज़ारनि कुअनि मां तोखे कीअं ख़बर पई त इन हीरो खाधो आहे? उन शिकारी चयो त आसान आहे, जॾहिं कम ज़रफ़ माण्हू जल्दी में अमीर थी वेंदो आहे त हू सभिनी खां अलॻि रहणु पसंदि कंदो आहे। जेके माण्हू ओचितो अमीर थी वेंदा आहिनि, ही कहाणी उन्हनि जे लाइ आहे। हिकिड़े कुए हीरो खाई छॾियो ऐं हीरे जा मालिक परेशान थी विया ऐं कुए पकड़ वारे हरमा खे घुरायूं ऐं उन शिकारी ॾिठो त हिकिड़ो अलॻि कुओ बीठो आहे त उन खे चीरे उन मां हीरो कढियईं। मालिक परेशान ऐं हैरान थी विया त उन शिकारी खां पुछऊं त हज़ारनि कुअनि मां तोखे कीअं ख़बर पई त इन हीरो खाधो आहे? उन शिकारी चयो त आसान आहे, जॾहिं कम ज़रफ़ माण्हू जल्दी में अमीर थी वेंदो आहे त हू सभिनी खां अलॻि रहणु पसंदि कंदो आहे।